मुमकिन ना है कामयाब थी सके ये हवा गरीबन जा वोट आई जे अंदाज में जेके माण्हू हिते आया हुआ कहिड़ा इताद ठाहे मुखालिफ़ आई आउं सम्झां थो त उते के तसवर कोन कयो हूंदो असां सां पाण सां गॾियल माण्हू तसवर कोन कयो हूंदो त रप्पा केॾी हिदायत कंदो त मूं जेका इलेक्शन 2013 में 4000 वोटनि ते खटी हुई उहा 28,000 लीड ते खटींदुसि इहो अवां जो वोट है अवां जो साथ है ऐं अवां सां वाइदो थो करे सभिनी सां त मुंहिंजो जहिड़ो हाल है आउं तव्हां सां गॾु हूंदुसि सभ खां पहिरीं उहो तहफ़ुज़ आहे ऐं उहो अवां जी बुनियादी जेको हक़ आहे कमकारियूं जेके हूंदियूं उहे ज़रूरु अवां सदियूं हूंदियूं ऐं पंहिंजे घर लाइ का बि शइ कान रखंदुसि इहो यकीन रखी छॾियो ऐं जिन मूंखे उन्हनि वीचारनि न्याणियुनि जो माउरुनि भेनरुनि जो मूंखे अञा ताईं दिलि में उहो ॾुख आहे त जेके वोट ॾियण लाइ पोलिंग स्टेशन ते आयूं ऐं उन्हनि सां उन्हनि ज़्यादती कई जेके रस्तनि में बीठा हुआ जिन न्याणियुनि सां विड़िया ऐं आउं उन्हनि खां बि पंहिंजो माफ़ी घुरां थो मदद कयां थो त जिन खे मुंहिंजे करे ईज़ा आयो तकलीफ़ आई पर इहो यकीन रखी छॾियो उन्हनि सां हिसाब किताब कंदुसि इहो पला त हाणे ऐं उन्हनि नाजाइज़नि जो हिसाब किताब थींदो ऐं उहा जीअं मूं ॿुधो आहे साईं अली बदा शाह चयो त आउं पंहिंजी पॉलिसी तब्दील कंदुसि त साईं खे बि ज़रूरु पॉलिसी तब्दील करणी पवंदी ऐं उते ग़रीबनि खे जॻह मिले वेहण जी बजाए जो उहे जेके इलेक्शन में साम्हूं पिया अली बदा शाह जी मुखालिफ़ जो घुमनि ऐं आउं बि इहा तब्दील कंदुसि त मूं पहिरीं इलेक्शन में इलाही शयूं दरगुज़र करे छॾियूं जिन मूंसां ज़्यादतियूं कयूं त मूं छॾे ॾिनियूं पर जेके ॿियनि सां ज़्यादतियूं मिसकिननि सां ज़्यादतियूं थियूं उहे बि मूं कंहिंसां इंतकाम छा पर मूं कंहिंजो नालो कोन वरितो पर हाणे घटि में घटि उन्हनि न्याणियुनि जो मूं ते कर्ज़ु आहे जिन माण्हुनि कल्ह मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो जेके रस्तनि ते उन्हनि वीचारनि जा कपिड़ा फाड़िया उन्हनि खे वोट न पिया ॾियनि ऐं केतिरो रोके सघंदा ख़ल्क़े ख़ुदा खे ऐं वोटनि ई हिकिड़ो हिकिड़ो ठपो कोन हो अवां हुननि जी मौत दांगी मले छॾी जेको अवां जी वोटनि जे हिसाब सां यकीनन अवां जी कामयाबी है ग़रीबनि जी कामयाबी है मिस्किन की कामयाबी है पीपुल्स पार्टी बिलावल भुट्टो जो असांजी सिंध में साथ ॾिनो आहे मिस्किन ख़ल्क़ साथ ॾिनो आहे ऐं इंशाअल्लाह ऐं सिंध में पीपुल्स पार्टी जी हुकूमत ठाहींदी मूंखे इहा बि ख़बर कोन्हे त इहे सीटूं कंहिंजूं केतिरियूं आयूं आहिनि मूंखे टाइम ई कोन मिलियो सुबुह जो 5 बजे हितां उथियो आहियां वरी उथियो आहियां सो सभिनी जो आउं शुक्रगुज़ार आहियां कंहिंखे हथु ॾेई सघियो आहियां न ॾेई सघियो आहियां सभिनी जी दिली तौर ते हाज़िरी आउं क़बूल कयां थो ऐं हथु जोड़े माफ़ी वठां थो जेकॾहिं मुमकिन न आहे एतिरनि माण्हुनि खे हथु ॾेई सघां अवां सभिनी जी महिरबानी अवां जी हाज़िरी क़बूल पई दिलि सां हाज़िरी क़बूल पई ऐं आउं अॼु थोराइतो आहियां सॼी ज़िंदगी अवां जी हीअ जेको अवां जो अहसान आहे आउं विसारे कोन सघंदुसि इहो लाहे सघिजे कोन थो पर ॻाईंदुसि ज़रूरु पियो अवां जो जेको मूंसां अवां जी महिरबानी सभिनी जी लख तोरा जी वठो